जी अम्मी जान मानी बचाए रखो पिणे भी अचण वारो हूंदो हाणे सॼी रात वेचारो पानी जे वारे ते वयल हो थकल ईंदो त मानी जहिड़ो ज़रूर घुरंदो। जी अम्मी जान पुत्र थी समीना जी बाबा साईं बाबा पानी तो भरे अचो। जी बाबा साईं शाबाश जी बाबा साईं अल्लाह तो के खुश रखे शाद आबाद रखे जे मुझे या ख्वाहिश है त तुझी तालीम आला तालीम में पढ़ाए ऐं तो के मां डॉक्टर बने ऐं पोइ तुझी आवाम ऐं पोइ तुझी आवाम जी ख़िदमत कंदे ऐं पूरे पाकिस्तान जी ख़िदमत कंदे छो त यो रिसर्च कई अथऊं त जेके ख़ासि करे गरीब घराणे सां जेको छोकिरी जो तालुक़ु आहे जेके अफ़सराणी आहिनि जेके डॉक्टराणी आहिनि उहे आवाम सां वधि में वधि ताउन कंदा आहिनि पुटु शाबाश सुठो पढ़ंदी कर पुटु। समीना नबी दे हाल भला फसल कीअं थियो आहे असांजे मथां कर्ज़ बि आहे चऊं पिया त कर्ज़ लही वञे त न्याणी खे को ॿाहिरि मोकिलियूं तालीम जे लाइ। समीना जी मां सच पुछे फसल सुठो कोन थियो आहे मां त इन में परेशान आहियां त इहो कर्ज़ लहंदो कीअं ऐं कीअं मां पंहिंजी धीअ जी आला तालीम कराईंदुसि पर हाणे असां छा कयूं कर्ज़ लहण जे बजाए वञे तो सालों साल कर्ज़ चढ़ंदो सम्झ में नथी अचे ॻाल्हि त इहो आहे छा। तूं बि सच थी चइजे समीना जी मां फसल में ज़हर ऐं खाद बि खोड़ विझियो आहे ऐं महिनत बि ॾाढी कई आहे उहो बि अहिड़ो छो न फसल सुठो थो थिए पर मां तोखे ॿुधाईंदो वञा समीना जी मां हुनजो कारण हिकिड़ो ज़रूरु आहे तव्हां पाण पहिरियां ॾिठो त असांजे मुल्क में केॾी माखड़ अची वई माखड़ तव्हां ॾिसो त काफ़ी असांजे मुल्क जो जेका आहे फसल तबाह थी ऐं हुन खां पोइ कारी किरोना मार पए ख़ुदा जी ॻाल्हि उहा अची करे काफ़ी घर जेके आहिनि उहे उनजा जेके माण्हू हुया उहे फ़ौत थी विया ऐं हुन खां पोइ तव्हां ॾिठो त हीअ बरसाति जेका आई असांजे मुल्क में ॻोठनि में त ठहियो पर शहरनि में तव्हां ॾिठो त ॿेड़ियूं पियूं घुमे अरे केरु पर आफ़तूं आयूं आहिनि असांजे मथां। अच्छा मां त ॿुधाईंदो आहियां जेके असांजी फसल ते जेको सुठो कोन थो थिए जेकी बीमारी करकी आहे इहा जेका बरसाति मथां आई न इन बरसाति जे करे असांजी फसल ते बि काफ़ी नुक़सानु थिए तव्हां ॾिठो एतिरो त असांजे फसल में मालो पियो आहे मरण जो नालो ई नथो वठे एॾो मालो आहे जो मथे में वार छा थींदो समीना जापी असांजो कर्ज़ लहंदो अलाए न असांजे न्याणीअ जूं ख़ुशियूं पूरियूं थींदियूं अलाए न बसि तव्हांजी ऐं जेकॾहिं पंहिंजी दुआ गॾु आहे न्याणी सां त ज़रूरु तालीम ज़रूरु पढ़ंदी ऐं डॉक्टर बि ज़रूरु थींदा इन आवाम जी भलाई बि कंदी इंशाअल्लाह इंशाअल्लाह मुल्क की खिदमत कंदी बिल्कुल बिल्कुल असांजी दोनों न्याणी सां गॾु आहिनि हाणे मानी टिकी पछा हुई थे तो मूंखे ॾियो मुंहिंजा त आंटा ठीकु आहे खोड़ समीना आ भला मैंने कि मानी मान के